अस्सलाम वालेकुम प्रोग्राम बॉर्डर लाइन सां मां आज़ाद लाल हुसैन अॼु असां सां गॾु आहे आगा ज़फ़र। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं यूक्रेन जी ताज़ा तरीन सूरत ते। अस्सलाम वालेकुम आगा साहब। वालेकुम सलाम। आगा साहब, रूस ऐं यूक्रेन जी जंग खे 7 ॾींहं गुज़री चुका आहिनि। चयो पियो वियो त 4 कलाकनि में रूस खे फतह हासिल थींदी, पर अञा ताईं कुझु न आहे थी सघियो। इन हवाले सां तव्हांजी छा चवणु? ॾिसो, जंग कंहिं ते मुसलत करण ॿी ॻाल्हि आहे, जंग शुरू करण ॿी ॻाल्हि आहे, कंहिं मुल्क ते हमिलो करण ॿी ॻाल्हि आहे, पर उन मुल्क ते हमिलो करे उन ते कब्ज़ो करे ऐं क़ाबिज़ थी रहण हीउ ॿियो मसइलो आहे। ईअं न आहे त असां जेकॾहिं का ख़्वाबु ॾिसी वरितो त बाबा असां हीअं करे वठंदासीं त उहो ठीकु। तव्हां ॾिसो तारीख़ आहे पूरी, अमेरिका खे क्यूबा में टे ॾहायूं ज़िलत खणणी पई, नेठो तव्हां नाकाम थी मोटी वियो। ऐं जेकॾहिं अफ़गानिस्तान में बि जेकॾहिं हीअ सभु मुल्क नेटो हीअ सभु जेकॾहिं गॾियल न हुजनि हा, ख़ुदि नेटो जेका यूरोप में जेका हुनजी नाकामी आहे, इराक में जेका हुनजी नाकामी, इहा माना उहो कब्ज़ो बरक़रार कोन रखी सघिया। छाकाणि त जेका मज़ाहिमत थिए थी, सोवियत रशिया जॾहिं अफ़गानिस्तान ते काए आयो हमिलो कयो या हुते मौजूदु हो, त अफ़गान अवाम ऐं हितां जे पाकिस्तान जे माण्हुनि जी सपोर्ट जे करे रूस उते न तरसी सघियो। अमेरिका जी हेल्प मदद पंहिंजी जॻह ते अमेरिका उते जॾहिं डायरेक्ट वियो त उनखे उहो कामयाबी कोन मिलियूं। छाकाणि त असल ॻाल्हि हूंदी आहे उतां जे अवाम जी। तव्हां ॾिसो था त अॼु 7 ॾींहं आहे, 7 ॾींहं में अवाम जा हौसला, यूक्रेनी अवाम जा हौसला ॾींहों ॾींहुं बुलंद थींदा था वञनि। उन्हनि हथियार खणी वरिता आहिनि। शहरी दिफ़ा जा जेका तनज़ीम आहे उन में उन्हनि जा जेके सेलिब्रिटीज़ आहिनि, उन्हनि जा जेके वॾा वॾा रांदीगर आहिनि, उन्हनि सभिनी उहो जेका उन में शमूलियत इख़्तियार कई आहे। उतां जूं औरतूं, असांखे BBC ॾेखारियो त उतां जूं औरतूं जेके आहिनि से पेट्रोल बम पियूं ठाहीनि। ख़ुदि रूस जो जेको अवाम आहे उहो बि सॼे जो सॼो इन जंग में हुनजी हिमायत कोन थो करे। तव्हां ॾिठो आहे त रशिया में मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि ऐं उतां जो जेको लीडर आहे, अपोज़िशन लीडर, हालांकि उहो जेल में आहे, छा नालो आहे हुनजो, ज़वालेनी, उहो जेल में आहे, पर हुतां हुन पैगाम ॾिनो आहे त रोज़ाना जी बुनियाद ते मुज़ाहिरा कया वञनि। हालांकि उन सदर प्यूतन ते इहो बि इल्ज़ाम आहे त हू उनखे गुज़िरियल साल उनखे ज़हर ॾेई मारण जी कोशिशि कई हुई। ख़ैर, इहो असांजो मौज़ू न आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त जंग मुसलत करणु ॿी ॻाल्हि आहे, जंग घटणु ॿी ॻाल्हि आहे। तोड़े जो अॼु हुनजो जेको यूक्रेन जो जेको ॿियो नंबर वॾो शहर आहे खारकीव, उते हिननि छाता बरदार फ़ौज जेका आहे सा उते लाथी आहे ऐं उते हिकिड़ी लड़ाई जी कैफ़ियत शुरू थी वई आहे, पर का ख़ासि कामयाबी कान्हे अञा। हुन में बाक़ाइदा फ़ौज घिड़ी न आहे। पर जेकॾहिं इन शहर ते हमिलो थी, कब्ज़ो थी वियो त इहो यूक्रेन लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ो नुक़सानु आहे। ऐं होॾे कीव जेको आहे उन जेब चौधारी ही ॿाहिरां अची हुननि पंहिंजूं फ़ौजूं बीहारियूं। उन पंहिंजी उनजी अलॻि हिकमत अमली आहे। हेॾां जेके बि बॉर्डर वारा इलाइक़ा आहिनि, जेके बि हुनजा मिलनि था, उते हुननि जी फ़ौज बीठल आहे। ख़ासि तौर ते मारियोपोल जेका शहर आहे, उन जे हवाले सां ॻाल्हि कई पई वई त उहो रूस केॾी महिल बि उनखे करे सघे थो, पर ऐं छाकाणि त उहो क्राइमिया सां गॾु आहे। क्राइमिया अॻे ई हुन रूस 2014 में आज़ादु कराए चुको हो हिन खां, ऐं सार्तोपोल में हू पाण रशियन्स वेठा आहिनि। मारियोपोल शहर ते जेकॾहिं हू कब्ज़ो था कनि त हितां खां पोइ हुननि खे डायरेक्ट उते पहुचण में तोड़े जो ही हुनजो उभरंदो इलाइक़ो आहे ऐं कीव जेको आहे सो ओलहंदे इलाइक़े ॾे आहे। पर तंहिं हूंदे बि हिकिड़ो हुनखे उनमें थी सघे थी। ऐं जंग जेका आहे सा उनजा फ़ैसिला को घर वेठे ऐं ख़्यालनि जे मुताबिक़ न थींदा आहिनि। जंग अवामी जज़्बे सां लड़बी आहे। जंग रुगो फ़ौजुनि जी हुन सां, जंग में हौसलो खपे, जज़्बो खपे। 4.5 करोड़ अवाम जेको आहे यूक्रेन जो, उहो रशिया जे इन सॼे मामले जे ख़िलाफ़ आहे। अक्सर माण्हू चवनि था त ही टीं आलमी जंग जी शुरूआत आहे। इनखे तव्हां कीअं था ॾिसो? न, इहो पाण उन ॾींहुं बि हिकिड़ी ॻाल्हि थी हुई पंहिंजी, जॾहिं अञा हुनजो ॿियो ॾींहुं हो या टियों ॾींहुं हो जॾहिं पाण इन मामले ते वेठा हुआसीं। ॾिसो, ॻाल्हि वरी बि उहा ई आहे त तोड़े जो जर्मनी बि ऐलान करे छॾियो फ़ौजुनि मोकिलण जो, या यूरोप जूं नेटो जूं जा ॿिया मुल्क जेके आहिनि, पर ऑस्ट्रेलिया बि हुनजी उहा कई आहे।
पाबंदियूं बि मड़ियूं वियूं आहिनि रशिया जे मथां, ऐं रशिया खे टफ टाइम मिलंदो उन जे करे ई, छाकाणि त रूस दुनिया में सभ खां वॾे में वॾो जेके ऑयल प्रोड्यूसिंग मुल्क आहिनि उन में हिकिड़ो सऊदी अरब आहे, ॿियो रूस आहे। ऐं असीं हींअर ॾिसूं था त सऊदी अरब जा बि तालुकात जेके आहिनि उहे अमेरिका सां एॾा भला कोन्हनि। तोड़े जो अमेरिका जो उन ते हिकिड़े क़िस्म सां असांखे कब्ज़ो बि नज़र अचे थो, हिकिड़ो सियासी या इक़्तिसादी हवाले सां हुनजे ब्लॉक में बि उहो आहे। पर जॾहिं अमेरिका हुनखे चयो त भई हाणे तव्हां ऑयल जी वधीक प्रोडक्शन कयो, छाकाणि त ऑयल ऐं गैस जेको आहे दुनिया में महांगो थींदो थो वञे, 7% शायदि हुनजी चढ़ी वई आहे क़ीमतूं, त हुनजो साथ कोन ॾिनो, हुन पंहिंजी प्रोडक्शन कान वधाई आहे। छाकाणि त जेकॾहिं पंहिंजा ज़ख़ीरा माण्हू एतिरो तकिड़ो ख़तमु करे छॾींदो त मुस्तक़बिल जो बि हिकिड़ो उहो आहे। तंहिंजे करे हर मुल्क पंहिंजे पंहिंजे मफ़ादनि खे ॾिसी उन खां पोइ इन जंग में ईंदो। जंग जो जेको बुनियादी मक़सदु आहे, बुनियादी कारण जेको आहे उहो सिर्फ़ु एतिरो आहे त सदर पुतिन इहो चाहे थो ही जेको यूक्रेन आहे उहो यूरोपी यूनियन में या नेटो में उनखे मेंबरशिप न मिले। हींअर बि जेकॾहिं हू चवे, यूक्रेन चवे त असांखे बाबा मेंबरशिप न खपे, झगड़ो ख़तमु। पर छाकाणि त ही पाण खे यूरोपियन मुल्क सम्झनि था ऐं वाकई ही त ईस्टर्न यूरोप जो हिसो आहे, ऐं हर मुल्क खे पंहिंजे तौर ते आज़ादाना फ़ैसिला करण जा हक़ हुजणु घुरिजनि, ऐं यूक्रेन खे बि इहो हक़ हासिलु आहे। पर हिकिड़ो मुल्क, हिकिड़ो माण्हू, ख़ासि तौर ते उन मुल्क जो जेको सदर आहे उहो छाकाणि त हिकिड़ो असल खां वठी हिकिड़ो फ़ौजी माण्हू आहे, त हिकिड़ो माना ऐं हिकिड़ो जासूसी इदारनि में रहण वारो, त हुनजी सोच जेका आहे उहा थोरी आमराना आहे, थोरी माना ॿियनि ते कब्ज़े करण जी आहे। जॉर्जिया में हिननि ईअं कयो, चेचनिया में हिननि ईअं कयो, हिन सां अॻु में 2014 में इन साॻे यूक्रेन सां बि हिननि ईअं कयो। असल में ही हिकिड़ी आमराना सोच आहे त कंहिं मुल्क खे पंहिंजी मर्ज़ी सां हलणु ॾिनो वञे, कंहिं क़ौम खे, पर असां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ हुनखे इस्तेमालु करियो। सो रूस जो इहो जेको कुझु आहे इहो इन में नेटो जेकॾहिं जेको नज़र नथो अचे, नेटो इन में डायरेक्ट अचण जी खां सिधो सौ मना करे छॾियो आहे। अमेरिका बि सिधो सौ मना करे छॾियो आहे त असां डायरेक्ट इन जंग में जो हिसो कोन थींदासीं। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता ईअं थियो, जेकॾहिं ईअं थियो त पोइ इहो ख़तरो थी सघे थो। छाकाणि त जेकॾहिं थींदो त पोइ हू रूस इहा धमकी ॾेई चुको आहे त जेकॾहिं कुझु अहिड़ो थियो त पोइ हीअ जंग जेका आहे सा बदिलजी वेंदी न्यूक्लियर वॉर में। एटम बम ज़ाहिर आहे, एटॉमिक पावर आहे, त हुनजे करे आउं नथो सम्झां त कोई इहो पर थी बि सघे थो। पर हिन जा तमामु थोरा इम्कान त 3 माह वारी लड़ाई लॻी वञे, तमामु थोरा। आगा साहब, छा दुनिया ॿिनि ब्लाकनि में विराइजण वञे पई छा? इन में पाकिस्तान जी कहिड़ी पोजीशन आहे? पाकिस्तान किथे बीठल आहे? ॾिसो, पाकिस्तान जी जेका सीधी ॻाल्हि आहे, पाकिस्तान जे पंहिंजो वज़ीर उमीद साहब उन बि ॿुधायो त भई असांजी पॉलिसी न्यूट्रल आहे, ऐं फ़िलहालु पाकिस्तान माना कंहिं पासे वञण जी हुनजी उहो कान्हे का। मूं तव्हांखे ॿुधायो त हिते हींअर मफ़ादनि जी जंग आहे, चाइना जो पंहिंजो हुते मफ़ाद आहे। चाइना कुझु बि हुजे इक़्तिसादी तौर ते हिकिड़ो मज़बूत तरीन मुल्क आहे, ऐं इन में बि को शक न आहे त ख़ुदि चाइना रुगो इक़्तिसादी तौर ते न पर दिफ़ाई तौर ते बि हिकिड़ो मज़बूत मुल्क आहे, तमामु वॾो मुल्क आहे, ऐं तमामु वॾी आबादी वारो मुल्क आहे। ऐं उन जा जेके रूस सां तालुकात आहिनि उहे ॿिए क़िस्म जा आहिनि, जेके माना रूस जे फ़ाइदे में बि वञी सघनि था। रूस जी जेका रूस खां उन्हनि जी जेकी ख़रीदारी आहे मामले में, छाकाणि त रूस यूरोप खे अधु यूरोप खे तक़रीबन कणिक मोकिले थो, ऐं इहे सभु मफ़ाद आहिनि, इहे सभु गॾियल मफ़ाद आहिनि। ईअं न आहे त हिकदमि उहो थी वेंदो। दुनिया ॿिनि ब्लॉकनि में विरहाइजी बि सघे थी, ऐं रूस जी हिन हमले जे पुठियां ॿी जेका वॾी आहे उहा कारगुज़ारी उहा इहा ई आहे त हुनजो जेको विञायल जेको हुन में किरदारु हो,
ॾिसो न सदर बशार अल असद खे जेको उन वक़्तु जेको हथियार ऐं माण्हू फ़ौजूं मुहैया कयूं हुयूं यमन वारे मामले में, त उन में असांखे सम्झणु खपे त रूस कोई हींअर खां कोन, 2015 खां त बाक़ाइदा हुन खां अॻे खां वठी हुन सोचे सम्झी इहे सभु कम कया आहिनि त जीअं हुनजो जेको विञायल जेको हू जेको आहे सुञाणप हिकिड़े ताक़तवर मुल्क जी या हिकिड़े दुनिया यूनिपोलर न आहे पर दुनिया बाइपोलर या ट्राइपोलर हुजणु खपे, हिन जे लाइ उहो हिकिड़ी सोचल सम्झण ते उहो हले पियो। ऐं मुमकिन आहे त इन में, पर असीं इहो नथा चई सघूं त फ़िलहालु माण्हू या मुल्क विरहाइजी वेंदा इन में त बि असां हिन सां गॾु वियासीं सां गॾु हर को माना वेट एंड वॉच वारे हुन में आहे। ऐं पाकिस्तान जी बि सूरत हाल असांजी आहे। पाकिस्तान जा असांखे सिर्फ़ु इहो सोचणु खपे त असांजा जेके हुते माण्हू आहे उहा थोरा माण्हू आहे, 1500 माण्हू आहे, जिन मां अॼु इतला आहे त को 7-8 माण्हू घणा 35 माण्हू अलाए घणा चऊं त पाकिस्तान ॾांहुं रवाना थींदा। सो उहे होरिया होरिया हुतां जेके आहिनि से उनजो जेको आहे हुतां यूक्रेन मां निकिरी ऐं महफ़ूज़ पाकिस्तान जी उन में जेका स्ट्रेटेजी आहे उहा ठीकु आहे, पर उन में थोरी तेज़ी आणण जी ज़रूरत आहे। आगा साहब महिरबानी, तव्हांजी प्रोग्राम हिते ई ख़तमु कयूं था। जी नाज़रीन, यूक्रेन जी ताज़ा तरीन सूरत हाल ते आगा ज़फ़र जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मूंखे इजाज़त, वरी मिलंदासीं कंहिं नई मौज़ूअ सां। गॾु अल्लाह भाई।